बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के पाक बरकत नाम सां जेको मेहरबान जेको रहम करण वारो आहे। अल्लाह जी पाक बरकत नाम सां असां पंहिंजे हिन हफ़्ते जे हड़ताल जी शुरूआत कई आहे। इन करे कई आहे जो असांखे मुसलसल पघारनि खां महरूम रखियो वियो आहे। मुसलसल असांजो मुआशी इस्तेहसाल कयो पियो वञे, मुसलसल असांखे परेशान कयो पियो वञे, मुसलसल असांखे इन ॻाल्हि ते मजबूर कयो पियो वञे त असां हड़तालूं करियूं या को वॾो क़दम खणूं या को इंतिहाई दर्जे जो वॾो क़दम खणूं। छो को अहिड़ो इंसानु कोन्हे या असांजा वॾा ऑफिसर अहिड़ा कोन्हे जेको असांखे सच ॿुधाइनि छा सूरत हाल आहे, छाजे करे पघार बंदि आहिनि, छो बंदि आहिनि, केरु थो राह में रंडोकूं पियो विझे, कंहिं इन पघारनि में रुकावटूं विधियूं आहिनि। असांखे ॿुधायो वञे, छो नथो ॿुधायो वञे असांखे। पूरो कोरोना जॾहिं खां पकड़ियो आहे त वधि खां वधि कोरोना मां मुतासिर असांजी अस्पताल जा मुलाज़िम थिया आहिनि। 4 ॼणा असीं पाण कोरोना पॉज़िटिव में आयासीं, लेकिन को बि कोरोना अलाउंस वग़ैरह नथो ॾिनो वञे, अस्पताल खे दवाऊं नथियूं ॾिनियूं वञनि, अस्पताल खे हर सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। राति जो माण्हू अची हिते असांखे गारियूं कढनि था, माण्हू असांजे अहिड़ो हशर कंदा आहिनि, छा माण्हुनि खे ॿुधायूं, छा की असां वटि इहे शयूं न आहिनि। लेकिन अरबाब इक़्तिदार पाला ऑफिसरनि जे कननि ते अञा ताईं बस जूं नथी घुरे, एतिरो अरसो थी वियो आहे। छा वॾा माण्हू तव्हांजे घर में को अहिड़ो बहिरान आहे, तव्हांखे को माली बहिरान आहे, ॿुधायो जहिड़ो असांजे लोअर स्टाफ जे घरनि में बहिरान आहे। मानियूं कोन थियूं पचनि, हिकिड़ो वेलो खाइनि ॿियो वेलो कोन्हे। तव्हांखे असीं वरजाए चवंदा पिया अचूं, वरजाए ॿुधाईंदा पिया अचूं, लेकिन तव्हां उहे ई साॻी नार जे ठगे वांगुरु पिया फिरंदा रहो। असांजी कंहिं बि ॻाल्हि ते तव्हांजे कननि ते का जूं ई कोन थी घुरे, तव्हां ध्यानु ई कोन था ॾियो, तव्हांखे को असांजे मसइलनि जो तदारुक कोन्हे, तव्हां को असांजे मसइलनि ते कोन था संजीदगी सां गौर करियो। तव्हांखे ख़बर छो का बि दिलचस्पी कोन्हे कि मुलाज़िमनि सां कहिड़ो हाल आहे। अस्पताल में दवाउनि जी हर जॻह ते खोट लॻी पई आहे, मरीज़ रड़ियूं कंदा पिया अचनि। जंहिं मिसकिन ग़रीबनि जे लाइ अस्पतालूं ठहियल आहिनि, उन्हनि खे अगरि लाभ नथी मिले त इहो सवालिया निशान थो अचे असांजे उन्हनि इक़्तिदार जे धणियुनि ते, उन इक़्तिदार जे धणियुनि ते जिन्हनि जे पैसनि में ही ज़ुल्म पिया थियनि पिया। अॼु ताईं को लड़ी हिते न आयो आहे। मूंखे शिकवा आहे उन्हनि माण्हुनि सां, मूंखे शिकवा आहे उन्हनि माण्हुनि सां जेके जिन्हनि जा वोटर हिते इलाजु कराइण जे लाइ अचनि, लेकिन उहो कोन था अचनि। परवाह कोन्हे, केर बि असांखे कुझु बि नथो करे सघे। असांखे बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं सभिनी जे लाइ, सभिनी ते ॻाल्हाईंदासीं। मजबूर जॾहिं इंसानु थींदो आहे त पोइ हर मामले में ॻाल्हाईंदो आहे। असां उन्हनि खे बि चवंदासीं अचो ॾिसो का हालति, कंहिं वटि भाड़ो कोन्हे, कंहिं वटि अटो वठण जे लाइ कोन्हे, उधार दुकानदार कोन था ॾियनि, परेशानी में मुबतला आहिनि। मुआशी इस्तेहसाल कयो पियो वञे ISS जे मुलाज़िमनि जो। अहिड़ो मुआशी इस्तेहसाल कॾहिं कंहिं कोन कयो जहिड़ो तव्हां पिया करियो। असीं वरी बि गुज़ारिश कंदासीं पंहिंजे अरबाब इक़्तिदार खे त बराए महिरबानी असांजा पघार जारी कया वञनि, अस्पताल खे दवाऊं ॾिनियूं वञनि, कोरोना अलाउंस जारी कया वञनि, असांखे जेको इंक्रीमेंटूं सालाना लॻनि थियूं उहे ॾिनियूं वञनि, असांजो सर्विस स्ट्रक्चर बहितर कयो वञे त असांजी अस्पताल जी जेका